आगाह के अहम ख़बर है। सिंध जो वॾो वज़ीर सैद मुराद अली शाह बान सैदाबाद पहुची वियो है। शहबाज़ एयरपोर्ट पहुचण ते DC जाम शोरो ऐं SSP वॾे वज़ीर जी आजियां कई। वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह वाड़ में वालदेन जी मज़ारुनि ते हाज़िरी भरींदो। वॾो वज़ीर सैद मुराद अली शाह ॻोठ बनभा में PPMNA सिकंदर रावपोटो जी रिहाइशगाह ते मकानी चूंडनि बाबति इजलास जी सदारत कंदो। तव्हांखे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। वॾो वज़ीर सैद मुराद अली शाह बान सैदाबाद पहुची वियो आहे। शहबाज़ एयरपोर्ट पहुचण ते DC जामशोरो ऐं SSP पारां वॾे वज़ीर जी आजियां कई वई आहे। सिंध जो वॾो वज़ीर सैद मुराद अली शाह बान सैदाबाद पहुची वियो आहे। शहबाज़ एयरपोर्ट पहुचण ते DC जामशोरो ऐं SSP वॾे वज़ीर जी आजियां कई आहे। वॾो वज़ीर सैद मुराद अली शाह वाड़ में वालदेन जी मज़ारुनि ते हाज़िरी भरींदो।